24 फरवरी सन 2023 जुम्मतुल मुबारक जे बाबरकत दिहाड़े में जहाने में बिरादर अजीज बाऊ मुजम्मिल हुसैन जुमला जमात ये सालियानो प्रोग्राम मुनक्कद क्यों है। बाऊ मुजम्मिल हुसैन मुका तारीख वरती बिल्कुल इत्तफाक सां मुझी बियो ॾींहुं तबीयत सही ना है। मुसलसल प्रोग्राम जे करे ओजाग जे करे आवाज ते असर मां चयोमांसि यार मुझी तबीयत सही ना है मांखे मोकल ॾे। चई मोकल न मिलंदी भली अचो तव्हां इस्ते ते दुआ घुरी वञो त बि असांजे लाइ काफ़ी आहे छो त असां तव्हांजो इश्तिहार में नालो लिखियो। पोइ दोस्त चवंदा आहिनि त तव्हां हरू भरू नाला था लिखो। उनखे बेचारे खे शौक़ हुयो अवां मुंहिंजी हालत ॾिसो था पाण। बहरहाल हुन जो इखलास आहे नौजवाना मुजाहिदा प्रोग्राम कराए थो। असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला हुन जे मेहनत खे क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। आमीन। ॾाढे जुमे की नमाज का बाद में प्रोग्राम शुरू हुआ पर दोस्त ये प्याजन हो रहा हजरत मौलाना साईं मुनीर अहमद डोंगी साहब तकरीर करे वियो। साईं गुलाम मुस्तफा साहब हाई लेवल जा मुबल्लिग साईं अब्दुल्ला अब्बासी साहब अची वियो। मां के तो समझ में अचे थो जेका आलम जी रफ्तार आहे त इहो तव्हांजो सजल ते ताईं जलसो पूरो आहे। ईअं न साईं ॿिया बि हूंदा बुजुर्ग। शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो आहे। रजब महीनो गुजरी वियो शाबान महीनो हले तो रमजान मुबारक जो महीनो मथो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तो मुझे रब मांखे चयो तो मुझा महबूब मोहम्मद अरबी सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां पंहिंजे लाइ महीनो चूंडियो। साईं तू जो महीनो केड़ो आ? फरमाई त रजब महीनो मां अल्लाह जो आ। शाबान महीनो मां अल्लाह तो मोहम्मद अरबी लाइ चूंडियो। सही मुझी उम्मत अल्लाह फरमाए मुझा हबीब करीम मुझा सोना तू भी मुखे प्यारो आ तुझी उम्मत भी मां अल्लाह के ॾाढी प्यारी आ। सुभान अल्लाह नथा चओ। बेटा तो ये जो ठहल ही कोन हिकड़ा होदे बेटा हिकड़ा होदे ताजी मर्जी पिंडाल वडो आ न कंहिंखे उथारिया तब जाते बेटा हो। सुभान अल्लाह। तू भी प्यारो आ तुझी उम्मत भी मांखे प्यारी आ। तुझे लाए शाबान जो महीनो चूंडियो तो मुझा महबूब तुझी उम्मत लाए मां अल्लाह रमजान जो महीनो चूंडियो। शाबान महीनो मदीने जे मीर जो। हिन महीने में दुरूद शरीफ घणो पढ़बो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मतां जेको एक दफो दुरूद पढ़ंदो अल्लाह 10 दफा रहमत वसाईंदुस। जेको 10 दफा पढ़ंदो अल्लाह 100 दफा वसाईंदुस। 10 दर्जा बुलंद थींदा 10 गुनाह माफ थींदा 10 दफा 10 रब नेकियूं लिखाईंदुस। दुरूद बरकत दुरूद रहमत दुरूद इबादत जेको दुरूद शरीफ घणो पढ़ंदो
क़यामत वारे ॾियारे सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफाअत भी नसीब थींदसि त महबूबन करीम जो पाड़ो भी नसीब थींदुसि। दर्द जी दवाए हे महीनो दुरूद पढ़ने जो महीनो। अज मूसा वायदो क्यों तबलीग जमात वारा ईंदान भाई 3 दिन के लिए चलो इरादा ता घणा मानू डरजंदा हुआ इरादो कीअं लिखे चरिया हो छा वायदो क्यों मस्जिद में वञो भी न बाबा वायदो ॿियो आहे इरादो ॿियो आहे। इरादो हो वीचारा चवंदा आहिनि त मन न मन इरादो कंदे कंदे अल्लाह कबूल करे त चिले में हलियो वञे। ये भी असांजा मां तव्हां खां इरादो न बल्कि वाइदो थो वठां। केड़ा केड़ा हिन पिंडाल मां मूंसां वाइदो कयो त रोज सदको वञास मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद अरबी जे मथां 100 दफ़ा दुरूद पढ़ंदासीं। बाबा वाइदो 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 पढ़ंदो वो मुझे लाइ दुआ घुरंदो क़यामत जे ॾियारे महबूबन करीम जी शफाअत नसीब थी। इन अमल में अल्लाह भी असां सां गॾु इन अमल में अल्लाह भी असां सां गॾु। अल्लाह से फरमाए तो काबतुल्लाह जो तवाफ तव्हां कयो मां न कंदुसि रोजा तव्हां रखो मां न रखंदुसि नमाज तव्हां पढ़ो मां नमाज न पढ़ंदुसि। हिन अमल में अल्लाह दो चवे मां भी कयां तो मुंहिंजा मलाइक भी कंदा तव्हां भी कयो। साईं छा फरमाईंदा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो अल्लाह ने निस्बत कभी इन्नल्लाह बेशक अल्लाह अल्लाह ने निस्बत कभी त अल्लाह पांजे नबी ते रहमत दो मोकिल अल्लाह पढ़ंदो न रहमत मोकिल। आई मलाइक युसल्लूना अलन नबी सलात दा पढ़न सलाम दा पढ़न दुरूद दा पढ़न रब का घुरंदा अल्लाह मोहम्मद आई मोहम्मद जे आल जे मथां तू रहमत मोकिल। ईमान वारो तव्हां भी पढ़ो सजी कायनात मदीने जे मीर जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदी आ। बाकी भी तने मिठी थींदी आ जने मुझे साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदी आ। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे सहाबा सां सफर ते पिया वञनि हलंदे हलंदे साहबन सगोरन चयो त या रसूल अल्लाह साईं असां के ॾाढी भुख लगी आ थक थियो। हुजूर फरमायो सामान रखो सामान रखियो पान फरमाए दस्तरखानो लगायो दस्तरखानो लगी पान फरमाए जेका जवट मानी आ खणी अचो को अधु मानी खणी आयो को 3 हिस्सो खणी आयो पर भाजी को नगी साहबा मानी सासा खाइन एतरे में एकड़ो बाकी जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन वार से बरसा भी चवे तो ओ मुंहिंजा साईं पांजे साहबा के चो त घबरायो न भाजी न है त को मसलो कोने ए सामो जबल ॾिसो त इन जबल जे अंदर वॾी कार कोई तव्हां जो माण्हू हले उन कार में बाकी वेठी आ कोई माण्हू हले मां ॾसांस बाकी लाए जे करे सोना बाकी सामानी खाई छॾियो ओरंदा चो सुभान अल्लाह। साईं फरमाया ऐ न अली किथे आ मुझो अली केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर
हसन हुसैन जो बाबो अली, फातिमा जो घोट अली, कुरान जो हाफिज अली, हाजी अली, सुभान अल्लाह नथा चओ, दाढ़ी वारो अली, पटके वारो अली, 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारने वारो अली, कुरान जो हाफिज अली, कारी साहब अली, गाजी अली, शहीद अली, असां देवबंद ने जमियत उलमा इस्लाम वारन जो मुर्शिद अली। चो अली अली हाँ अली असांजी अखियुनि जो ठार, अली असांजो मुर्शिद, अली असांजो रहबर, अली असांजो आका है। नबी से फरमाया अली इन से तो माखी जो मखू आओ मुझा साईं इन सा वञ अग में हले तो लांग वराए घोड़े ते वेठो अगियां हलंदो हलंदो वञी ॿियनि मखनि खे ॾस ॾिनई त साईं जन जा जमात वेठी आहे, हुज़ूर जे सहाबा खे माखीअ सां मानी खाइणी आहे, तव्हां छॾे वञो सभु, हे साहबी माखी लाइ वेंदो। हज़रत अली साईं फरमाए मां ॾिठुमि त गार मां सभु मखा उॾाणा हलिया विया, छंज जे ॾींहुं माखी मां लाए आयमि, साहबा माखीअ सां मानी खाधी। अली नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सदको वञास मिठड़े नाले तां उनके माखी भी सुञाणे थी, माखीअ जो भी नबी, जानवर जो नबी, हैवान जो नबी। अरे नबी सही जो नालो मुबारक पोतुसे उडानी हली वई ता असां वटि जलसा थींदा आहिनि। हाफिज रफीक अहमद साहब जुदा कराईंदो आहे वॾी कॉन्फ्रेंस, हिनो साईं समझदीन वारा जुदा कराईंदा आहिनि, हे मुसम्मिल वीचारो जुदा थो करे चक में सुबह शाम आलिम तव्हां असांखे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो न्यापो पहुचाइनि था। सुबह शाम हिन कन खां ॿुधी हिन कन खां कढी था छॾियो। साईं जन या पेशन गोई कई याती अलन्नास ज़मानुन, मुझी उम्मत एड़ो ज़मानो ईंदो, एड़ो वक्त ईंदो, सही केड़ो पाण फरमायूं कुरान जी रस्म रहंदी, इस्लाम जो नालो, कुरान जी रस्म इस्लाम जो नालो। हाणे रस्म कुरान उड़ीअ खां हेठ लहे नथो, नालो आहे इस्लाम जो। इस्लाम जवाब दियो, इस्लाम इस्लाम होने चौदा चो इस्लाम तांजे नारे सां जिंदा थींदो या। नबी से फरमाया अस्सलातु इमादुद्दीन फमन अकामहा फक़द अकामद्दीन वमन तरकहा फक़द हदमद्दीन। फरमाया नमाज दीन जो तंबो था, नमाज इस्लाम जो थंबो था। ये थंबे ते बीठा न तांजा 10-15 शामियाना थंबो कढो स्क्री पवंदा। सदको वञास मिठे मोहम्मद फरमाए मुझो दीन इस्लाम नमाज ते बीठो, जे नमाज पढ़ी उन दीन के कायम क्यों, इस्लाम के बुलंद क्यों। जे नमाज छॾे ॾिनी दीन के ड्राई छॾियो। हाणे पाण ॾिसो नमाज़ी घणा पे नमाज सर्वे क्यों, जानवर भी प्या सुञाणनि। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जानवर सुञाणींदा। मां मोटी दो अचां हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमायो माखी लाए आयो, सहाबा माखी सामानी खादी वेठा ही होया से सागो मखो आयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कन मुबारक में मुझे साईं सां गालियूं कयूं हलियो तजी माना त मुझो दिल पर नबी माखी जे मखन जो नबी, हैवान जो नबी, जिन्न जो नबी, जानवर जो नबी, पखी जो नबी, वो नबी खुदा जी ज़ात जो कसम है। मोहम्मद मुस्तफा जी तारीफ अल्लाह तौरात में लिखी, इंजील में लिखी, 70 साल जो हो ख्वाजा अबू तालिब सां वञे पियो शाम मुल्क ते वापार सां। शाम मुल्क ई मके जे विच ते इन रस्ते ते हिकिड़ो रागिब हो जंहिंजो नालो बगीर। उहो वॾो
आलिम हो तौरात जो 500 साल गुजरी वैसे इबादत खाने में वेठो दो करे करे सुबह सा निकरी करे जानो काफिला मक्के ॾाईंदा ओने ॾिसंदो हो वरी वञे जंहिं काफिले में सदको वञोसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो साईं हुयो उन ॾींहुं उहो काफिलो पियो अचे रागिब भॼंदो वियो काफिले वारनि खे चई ओ काफिले वारो अॻ में एॾे न वञो हिते पंहिंजो काफिलो सामान रखो मां तव्हांजी दावत थो कयां दावत खाई पोइ भली अॻिते वञिजो दादा त चओ सुभान अल्लाह काफिले वारनि जैसे तो असांजी करे दावत न कई आहे अॼु छो थो करे चए बसि दिलि थी चए ठीकु आहे चई मां हलां थो हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां चोटी चई मां हलां थो तव्हां सभु अचिजो वञी पुरतकल्लुफ़ खानो तयारु कराए मानी इंतज़ाम चई अचो वञी ॿाहिरि वण जे हेठां तॾड़ा विछायईं शाम में सदको वञासि मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद अरबी बि हुन काफ़िले में गॾु हो ख्वाजा अबू तालिब चयसि चूक साईं नंढड़ो सभिनी चई साईं हुज़ूर खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई पुट तूं हिते वेह असांजे सामान जी चौकीदारी ॾे नंढड़ो आहे असांजी राहिब दावत कई आहे असां दावत खाईंदा अचूं पोइ तुंहिंजे लाइ बि खयूंदा अचूं साईं फरमाए ठीकु आहे नंढड़ा ॿुधजो जियां जो वया तॾा विछाए पिया हा साईं जन जो हे जो राहिब जो निकिरी आयो ॾिठई हीअं सभिनी आया हो बा सभु हा बा हीअं ॾिसी ख्वाजा अबू तालिब खे चवे थो अबू तालिब सभु न आया चई न हिकिड़ो शहज़ादो नज़र नथो अचे थोरो ॿुध थोरी ॻाल्हि जल्दी मुज़म्मिल जे हुक्म ते मज़ूरी आयो ॻाल्हाइण जो न ख्वाजा अबू तालिब नंढड़ो शहज़ादो नथो नज़र अचे ख्वाजा अबू तालिब चयोसि मुंहिंजो पुट सामान ते विहारे आया आहियूंसि ख्वाजा अबू तालिब खे चयईं अबू तालिब ॻाल्हि ॿुध ओ जंहिं शहज़ादे जे करे तव्हांजी मां दावत कई आहे उनखे त वठी कोन आया हो जेसीं ताईं उहो सोनो न ईंदो तंहिंखे मानीअ जो टुकुर बि न ॾींदोमांव दादा जो सुभान अल्लाह शहज़ादे खे उन विया जंहिंजे करे दावत कई अथमि तव्हांजी उहो सोनो किथे आहे वठी अचो वठी आए जियां जो वठण वया पोयां माण्हू जेके वेठा चई यार वॾो सुलझणो छोकिरो आहे भलो अखलाक में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला असांजो नबी जो जमंदे जाम हुयो अल्लाह अल्लाह सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जियां जो आयो माण्हू सभु छांव ते वेठा हिकिड़े पासे खां उस ही सदको वञासि मदीने जे मीर असांखे खाइण सेखारियो पीअण सेखारियो घर वञण सेखारियो शादी जा मसला सेखारिया उथण सेखारियो वेहण सेखारियो बैतुल खला खां वठी करे बैतुल्लाह ताईं निंड खां वठी करे जागरण ताईं 24 कलाक जी ज़िंदगी मिठो मोहम्मद असांखे सेखारे वियो आहे खाइजे कीअं पीजे कीअं पानी पीअण सेखारे माता खां पुछां थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सदको वञा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो पानी पियो न पानी पीअण महिल अॻ में सॼे हथ सां पानी खे पकड़े सुन्नत हिकिड़ी सुन्नत जिन कंदो 100 शहीद जो सवाब ॾिसो ॾिसी पियो टिन सां सां पियो वेही पियो पीअण महिल चओ बिस्मिल्लाह आखिर में चओ अल्हम्दुलिल्लाह सुन्नतूं थी वयूं हथ सॼो ॾिसो वेही पियो टिन साण सां पियो पीअण महिल बिस्मिल्लाह आखिर में अल्हम्दुलिल्लाह सुन्नतूं थियूं तूं गिलास हिकिड़ो पाणीअ जो पियो अल्लाह 600 शहीदनि जो सवाब तुंहिंजे नामाए माल में लिखाए छॾे
रहमत वसे थी असा चंद्रा हित भी को भी वेही पानी न तो पिए वाइजन जो मकसद छा खाओ मानी पांजे तरफ तो जियो न पांजे पासे दा असा वर जने वेंदा से त तारा ये पीड़े बूटी का दे बूटी अरे होना पासे को भैया मानी तो के ताम न थो वणे न वणे ए बुताम मा न कढो ए लूड़ा कचोआ न वणे बस जो ये सुन्नत कचहरी जो आदाब होंदो किए हाने एकला मानू वेठा एकला वरी एड़ा होंदा थई सजे जलसन में को सुर वारो मोली अचियो या को नाले वारो अचियो या को या बियो भी चवास न चोंद समझी बिया होंदो वो मानू छा करना हो न बेंदा फिरंदा घुमंदा और छा करना हाने वो मोली अचियो इसते वो भजना 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 पादरत में अच्छी डाली वारन जे मथो हुन जे मथो भज भजा ची परी सिब में वेंदा यो अदब के खिलाफ मजलिस तकद्दुस के खिलाफ जाते जाए मिले उते वे हो जाते जाए मिले समझो दा अब और गल जाते जाए मिले गल नो दा इने जे करे मौलवी चंदा ने इस्ते सिकरे अबाउर दे सूर्य जो अबाउर दे सूर्य जो ताकि बिया ताकि लताड़न न असा समझंदा नहीं जुमे वारे दिहाड़े भी मानू जो पिछाड़ी में अचे वो फ्री जी परी सिप में वेंदो मोटे को बरोचा नाराज न थी जाए सही वो परी सिप में वेंदो मा चंदो वासे जुमे थी मा चंदो वास भला यार परी सिप में छो दो वे सभिन के लताड़ी नो जे 2 मिनट चुप तक कयो पुट के भी गिलो ईंदो माचो यारे छादो करे जी हैदरी साहब परी सिप जे वेहण में सवाब आ माचो सवाब जा पुटरा आजान मिलण सा लताड़ी दो आदाब सदको ने सिखायो हेडो उस सही सब मानू शाह ते वेठा या हेडो शावा जी हे समझो उस वो पासो खाली हो मिठे मोहम्मद साईं के वठी आया उम्र 7 साल घणी डालायो ना 7 साल हाने साईं जन लिठो हेडो सब शाम ते वेठा सदको वनास मदीने जो मीर अची उस ते वेही रहियो जाते जाए मिली सब पोयो बुधो बुधो राहिब दिसे पयो साईं जन जो आया तो सते वेखी रहा त राहिब दिसे पयो त वण फिरंदो जहाने जा मुसलमानों हुआ शाम फिरंदी सदको वनास मिठे मोहम्मद करीम जे मथा वण शाम करे बीही रहो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा साहिब ताज मेहरान साउंड पनवागिल अब्दुल समद सन्नी शेख एंड रियाज अहमद 0306 27 तकबीर तो राहिब छाबो चवे रे बुधो छाबो चवे काफले वारो हेडे दिसो हेडे त दिसो काफले वारो बुझी आज राहिब च वडो आने हेडे त दिसो काफले वारो अग में सावही शहजादो आयो वण फिरी करे न शहजादे जे मथा साव करे बीठो थव मानी खादऊ बुधो आखिरी गाला मानी खादऊ ख्वाजा अबू तालिब दे वो रागिब आयो चई अब ख्वाजा अबू तालिब छा चई पुत्रा चई तन अरे बोलो तो राहिब चयस तन्ना तुझो पुत्र नाहे तुझो पुत्र नाहे चई पुत्रा हुन चयो त अपन लालन का बुधंदो पियो अचा पढ़ंदो पियो अचा असा जे किताबन में इन शहजादे जी तारीफ लिखल इन जो बाबू त उन टाइम ते वफात में हुजण घुर्जे जरे शहजादो शहन महीने जो अम्मा जे पेट में होयो न तो जे सुभान अल्लाह इन जी अम्मा भी वफात में हुजण घुर्जे ख्वाजा अबू तालिब इन जे बाबे जो नालो अब्दुल्ला हुजण घुर्जे अमर जो नालो आमिना हुजण घुर्जे
चई सच तो चवे मुझो भाटियो आ मुझे साईं के चई साईं सदको वञा थोड़ी तकलीफ़ ॾींदो मां ॿुधो तौरात जे आलम चयसि नबी साईं सदको नंढड़ो 70 साल साईं थोड़ी पंहिंजी पुठी मुबारक ता कमीज़ हटाई दे आलम साईं हटाई दे सैन फरमायो छो चई तोरो कम हिय जो पुठी मुबारक ता कमीज़ मुबारक मथे कई त बिनी कुल मुबारक जे विच ते ठपो लगल हो मोहरे नुबुवतो त ये वो राहिब ये वजी करे नबी साईं जे पुठी मुबारक जे मोहरे नुबुवती चुमी दे छे तो अबू तालिब हे निशान वारो शहजादो थई असा जा किताब लिखंदा अपन डालन का पढ़ंदो तो अचा हे मोहम्मद रसूलुल्लाह थई अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद थई न तो जे सुभान अल्लाह चे तो की खबर पई ख्वाजा अबू तालिब चेसो की खबर पई चे पढ़ंदो पियो अचा निशानियूं लिखियलास केई काफिला आया ईंदा वींदा हा ओ जने तां जो काफिलो पियो अचे हिय जो नज़र कयम त शहजादो डाचीअ ते वेठो हिन जो चेहरो चोरीअ जे चंड वांगुरु पियो चमके हिय जो मथे मुबारक ते नज़र कई मांस हिन शहजादे जे मथे मुबारक आंदी करे आसमान ताईं नूर जी लाट पई हले ॾाढा चवनि सुभान अल्लाह चई न वठी वञेसि शाम मुल्क वारा हिन खे सुञाणनि अबे जो नालो बुधाए मां अमर जो नालो चाहता से चई आमना अबे जो चई अब्दुल्ला चई निशानी ही मोहम्मद रसूलुल्लाह सदको वञा से बिठो मोहम्मद निशान वारो नबी ॾाढा न तो चए सुभान अल्लाह हा न वठी वञेस तोखे कीअं ख़बर पई चई तौरात में लिखियल अब्दुल जब्बार तोखे कीअं ख़बर पई जो मुसम्मिल जे जलसे में भी इहा ॻाल्हि करी तो तौरात पढ़ियो तन मां जो मां कुरान पढ़ियो कुरान मांखे ॿुधायो तौरात में तारीफ़ लिखियल इंजील में लिखियल ईसा नबी बिशारत ॾेई वियो तौरात में लिखियल कुरान पढ़ो अल्लाह अल्लाह ओ जहाने जा मुसलमानो तव्हां ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाईंदा अल्लज़ीना यत्तबिऊन الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा ताज व तख्त खत्म अन्नुबुव्वा खातमुल मुरसलीन हजरत मोहम्मद मुस्तफा दादा तो जो सुभान अल्लाह ईसा नबी अभी बिशारत ॾिनी त मूंखां बाद जेको रसूल ईंदो नबी से सदको वञा से ईसा अलैहि 500 साल पोइ उन बिशारत ॾिनी त मूंखे बि सचो चवंदो मां बिशारत ॾेई थो वञा त जंहिंजो नालो अहमद हूंदो हुजूर जो नालो ज़मीन ते मोहम्मद मशहूर आसमान ते काथे ॾिनी ईसा नबी बिशारत कुरान ॿुधायो ॾाढा चओ सुभान अल्लाह तो कुरान ॿुधाया फरमाईंदा इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद जेको ॾाढा सुभान अल्लाह चओ तो मूंसां गॾु मदीने हलंदो सदको वञा से निशान वारो नबी आहे तौरात में निशानियूं लिखियल अहिड़े नबीअ जी तूं तारीफ़ नथो अहिड़े नबीअ जे मथां दुरूद नथो पढ़े अहिड़े नबीअ सां तूं मोहब्बत नथो करे आहे ख़ुदा जो कसम आहे जेके उठ बि सुञाणनि इन काफ़िले वारा जो अॻिते विया सॼे नंढा काफ़िले वारनि चयो यार ॻाल्हि ॿुधो हाणे त हलूं था अॻिते पर अॻिते हिकिड़ो बि अहिड़ो झंग मां उठ निकिरंदो आहे सितो
असांजे उठण सां विढ़ंदो काफ़िले वारनि सां विढ़ंदो हितो हे रस्तो ॾुखियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो घबरायो न मुझे उठ के पहरियां कयो साईं नंढा के घबरायो न मुझे उठ के काफ़िले जे अगा में करे जने उन जाइ ते आया वाकई भी जंग मां उठ निकरी आयो सिद्धो कि गवेश भाई हमारी अची उठण दा वेण चले जो साईं ते नजर पएस मोहम्मद रसूलुल्लाह ते नजर पएस तो वो जो गोडा खोड़े कंध जमीन ते करे बिही रहियो यानी नबी साईं के सुञाणे पो अरे नबी साईं के उठ भी सुञाणींदा माखीअ जे मखे सुञातो साहबा दा चवण साईं के में चईंदा हलो दस ॾिनई माखीअ जो हाणे छा चई वयो हुजूर फरमायो हाने तजीब गाल बुधाए वयो चई सही असांजे मथा रब वही कई इल्हाम कयो या गाल कुरान में लिखल अथव औहा रब्बुक इला नहल अन तखदी मिनल जिबाल बुयूता व मिनश शजरि व बिमा यअरिशून कुल समरात फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुलुला यखरुजु मिन बुतूनिहा शराब मुख्तलिफुन अलवानुहु फीहि शिफाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफक्करून ये गोडाडा सुभान अल्लाह चौदो मदीने भी दो बाकी जो सही असांजे मथा रब वही कई इल्हाम बाकी मिठिया गालाण दा बाकी मिठिया एक दफो वही आई बाकी मिठी ओ जहाने वारो जै सदको न्यास मिठे मोहम्मद साईं जे मथा 23 साल रात जी वही आई वो मोहम्मद केडो न मिठो हुंदो बाकी जो मको जय सां रब वही कई आगे झल पल काने जाते वने घर ठायो जबरन में ठायो ताजी मर्जी घर में ठायो ताजी मर्जी वरन में ठायो ताजी मर्जी असा जो अमीरा जो नालो यासूब वो असा जो चुटू लगाइंदो एकने चंदो वणो वनी घर ठाय एकने चंदो वणो ये तबलीग जमात तश्कील कंदा भाई वणो वनी करे ता गुलन मा रस चूसे अचो एकने चंदो ता मुतबर थी वेई रहो ओ चूसे रस अचन ता चेक कयो ओने वनी लाई तामाके जो मनारो दिसंदो न पकड़ न पानो न तेसी न करनी एड़ो घर तैयार कंदा साईं के चो से सगरो बचपन ब मुछुन जा वार सब सोरा के एक जेतरा फुट पट्टी वांगुर हितों जे इंजीनियर जो नक्शो बेकार थी वने जेको माखे जे मनारो ठयो ता दिसंदो न हर सोराख के छछ कुंडा सब एक जेतरा न नंडो न वडो इंजीनियर केड़ी ताकत ना जोड़ो नक्शो ठाए जोड़ो माखे जे मनारे पाजो घर ठायो आ रब तो फरमाए ए दे दिसो तभी ता के मां अल्लाह जे कुदरत जो दलील नजर ईंदी एने भी नजर पाक नबी इमामुल अंबिया के जे तो मुजा साईं एकड़ा वीदान गुलन जी रस चूसण वीदाऊं दा रब्बी की ज़ुलुला रब जो जिक्र कंदा वीदा आयो अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह रब्बी की ज़ुलुला वनी गुलन मा रस चूसे अचो कमत जी रस चूसे अचो मोटो भी रब जो जिक्र कंदा अचो अल्लाह 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 इतो वणो भी जिक्र कयो मोटो भी जिक्र कयो साईं जेके डॉक्टर नु चे कंदा वीदान साईं सोराखन में लाईंदा आयो ओ मुजा मोहम्मद करीम साईं रंग जुदा जुदा जायको जुदा जुदा सोना रंग हिक किए थींदो बाकी मिठी किए थींदी साईं फरमायो बुधा से असा जो अमीर असा के एक दफो पढ़ाईंदो छा पढ़दा हो चौदो जो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम
मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद। सोना मोहम्मद करीम एक दफो तो मोहम्मद करीम जे मथा दुरूद शरीफ पढ़ी ये जो शुकारो नीना रंग भी एक थी पौंदो आ माखी भी मिठी थी पौंदी आहे। अज वायदो कयो त नबी साईं जे मथा दुरूद पढ़ंदास ए महीनो तो दुरूद पढ़जो मथो तो रमज़ान रजब गुज़री वियो रातियों तो टे एक कल भी अज टी सुभाणे कल वारी गुज़री वई कल वारी गुज़री वई अज अजो को ॾींहुं जो की रात रब तोखे ज़िंदगी में ॾिनो केड़ी ख़बर बता सुभाणे वारी रात असां के हथ न अचे बता सुभाणे ते भाड़ियो शाह रजब गुज़री हो शाबान हले वतो ये न चो साईं नमाज रमज़ान में शुरू कंदासीं हाज़िर साईं ॾाढी रमज़ान में साईं सलात रमज़ान में पढ़ंदासीं साईं न ॿुधो 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 अजो अमल में अजो वठी अमल शुरू कर अजो वठी लटा पाक करे नमाज पढ़ण शुरू कर केड़ी ख़बर 15 शाबान दी अचे फैसला लिखना मलाइका 15 शाबान ते फैसलो थींदो तो फटाकन वारी ईद न थव फटा जो ठा फटाका न तकदीर जो फैसलो थी सजे साल जो फैसलो थी दो घणा मरंदा घणा जमंदा किए मरंदो काथे मरंदो फैसलो थींदो अज मतान मेड़ खणी आयो अज कोनी अमल शुरू क्यों रमजान आयो तो अल्हम्दुलिल्लाह ना आयो जे मरी वियासे त अल्लाह रमजान जे समूरन इबादतुन जो सवाब लिखराए छडींदो अज कोनी शुरू कंदो नमाज पढ़ो 5 वक्त नमाज पढ़ो दुनिया फानी था जेके कल होया अज न है जेके अज है सुबह न होदा जिंदगी रही तो मुलाकात कभी सब मुझे ला भी दुआ कजो मां तहां जे ला दुआ क्या ता मुखे दुआ कजो अल्लाह ताला मुखे सेहत दे मां तहां ला दुआ करा अल्लाह तां के सेहत दे अल्लाह तां जे माल में बरकत फरमाए जे में जलसे में जानी माली तान क्यों अल्लाह जे माल में रिज़्क में उम्र में सेहत में बरकत फरमाए ता मुझे ला दुआ करो तो अल्लाह सफर आसान फरमाए ऐ मुखे सेहत कामिल आजिल मुस्तमर फरमाए वमा तौफीक इल्ला